साइंसाना हिकिड़ी दुनिया जी वॾी डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं मां सम्झां थो असां सिंधियुनि जे लाइ इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त एॾी वॾी ऑर्गेनाइज़ेशन इंटरनेशनल लेवल ते कमु करे थी ऐं उन में असांजो जेको भेनरुनि जो चैप्टर आहे उहो त अदी शाहिदा जे अॻुवाणीअ में तमामु घणो एक्टिव आहे ऐं उहो कैनेडा हुजे अमेरिका हुजे कराची हुजे हैदराबाद हुजे उहे हिकिड़ी असांजी बेचैन ख़ातून आहे जेका मुसलसिल पंहिंजे कम में लॻी पई आहे। अॼोकी जेका कॉन्फ्रेंस आहे इन जी भली ॻाल्हि इहा आहे त इन में मुख़्तलिफ़ शोबनि जूं जेके कामयाबु शख़्सियतूं आहिनि उहे अचे हिन में पार्टिसिपेट कयूं आहिनि जिन में एंटरप्रेन्योर बि आहिनि, इंसानी हक़नि जूं जेके वकील आहिनि उहे बि आहिनि, ॿियूं खोड़ जेके आहिनि से मुख़्तलिफ़ शोबनि जूं भेनरूं आहिनि, ब्यूरोक्रेसी मां हितां हुतां जेके पंहिंजा तजुर्बा शेयर कनि थियूं ऐं पंहिंजी जेके कामयाबियुनि खे शेयर कनि थियूं ऐं इन सां असांखे उमेदु आहे त सिंध में औरतुनि में उत्साह पैदा थींदो ऐं उन्हनि में सुजाॻी ईंदी ऐं उहे पंहिंजे हक़नि ऐं पंहिंजे धरतीअ जे हक़नि जे लाइ हिकिड़ो किरदारु अदा कंदा। ऐं मां इन मौक़े ते मेहरान टीवीअ खे बि जस ॾींदुसि जंहिंजो सरबराह ग़ुलाम नबी मोराई साहिबु मुसलसिल हिन क़ाफ़िले में हलंदो थो रहे, मुसलसिल उनजो हिसो बणिजंदो थो रहे ऐं मेहरान टीवी बि पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कंदी थी।